अस्सलामुअलैकुम नाजरीन, अमीरी सीरिया मेरा टीवी न्यूज़ आया सायरा जमीन सब खाग में एक नज़र खास खबरों ते। पाकिस्तान में कोरोना वायरस सबब फौथींदड़ जो अंग 7,000 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,637 माण्हुनि में कोरोना जी तस्दीक। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी शरह 5.1% रही। लाहौर, मुल्तान ऐं रावलपिंडी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। मुख़्तलिफ़ शोबनि में सब्सिडी ऐं ग्रांट बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। काबीना खे कोरोना जे मौजूदा सूरतहाल खां आगाह कयो वेंदो। बांधी वेझो ॻोठ कादिर बख़्श ख़ासखेली में पाणी जे वारे ते वियल नौजवान क़तल। हथियार बंदनि गोलियूं हणी दाऊद ख़ासखेली खे क़तल करे छॾियो। हाला वेझो ॻोठ गाही लाखो में रोलू कुतनि 8 वरनि जे नीगर सज्जाद लाखो खे ॾाढे मारे विधो। कुतनि जे हमले में केतिरा ई ॿारड़ा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।